शदादपुर में कश्मीर ज़िले में अगवा थियल मुग़वी जी बाज़ाबी लाइ कश्मीर में लगल धरणे की हिमायत में शदादपुर में जॉइंट एक्शन कमेटी जीएस रहबाज़ कमेटी हिंदू नौजवान फोरम के सॾ ते कश्मीर ज़िले में अगवा थियल मुग़वी जी बाज़ाबी और कश्मीर में लगल धरणे की हिमायत में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनजीमुन के अगवाननि और कारकुन पारां हथन में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहरो धरणो। उन मौके ते अगवाननि शहरी इतिहाद के सदर वहाब पंदराणी, क़ौम परस्त अगवान हब्दार मीर जज, जॉइंट एक्शन कमेटी के अगवान मराफ पंदराणी, नून लीग मनारे विंग के डिविजनल जनरल सेक्रेटरी तख्त राय, एसटीपी अगवान इमदाद सुमरो की अगवानी में काउंसिलर अनिल कुमार करनाणी, एडवोकेट अब्दुल वहीद भट्टी ऐं ॿियनि चयो त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त कश्मीर ज़िले में सिंधी हिंदुनि खे केतिरनि ई वक़्त खां अगवा कयो वियो आहे, पर पुलिस मुग़वियुनि खे दाड़िलनि जे चंबे मां बाज़ाब नाहे कराए सघी, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। उन्हनि चयो त कश्मीर ज़िले अंदरि बदामिनी उरूज ते आहे, जंहिंजे करे सिंधी हिंदुनि खे ॿिया उतां जा केतिरा ई रहवासी दाड़िलनि जे क़ैद आहिनि, जिन खे बाज़ाब करायो वञे। हुननि आईजी सिंध खां विजय कुमार, आदेश कुमार और मासूम न्याणी, प्रिया कुमारी समेत कश्मीर ज़िले में अगवा थियल अक़लियती बिरादरी के माण्हुनि समेत सिंध में अगवा थियल माण्हुनि खे बाज़ाब कराइण जो मुतालबो कयो आहे।